खोड़ा भरिसां 8 क्लास जे शागिर्द सां 7 जवाबदारनि मुबैना ॾाढाई जी कोशिश कई आहे। पुलिस वाक़े जी एनसी दाख़िल करे जांच शुरू करे छॾी। ॻोठ सिकवाहण में 8 क्लास जे शागिर्द ग़ुलाम नबी उजण सां 7 जवाबदारनि मुबैना ॾाढाई जी कोशिश कई। नींग जी रड़ियुनि ते जवाबदार खेसि तशदुद जो निशानो बणाए फ़रार थी विया। मुतासिर नींग जे वालिद जी फ़रियाद ते खोड़ा थाणे ते एनसी दाख़िल कई वई आहे। अली हैदर उजण जो चवणु आहे त संदसि पुटु ग़ुलाम नबी पाड़े मां पंहिंजी क्लास फेलो सां गॾु कॉपी वठणु वियो हो। वापसी ते जवाबदारनि इक़रार इज़हार इरफान असदुल्ला इमरान उजण ऐं ॿिया खेसि ज़बरदस्ती खंबे कम जे फ़सल में खणी विया ऐं ॾाढाई जी कोशिश कई। संदसि चवणु हो त नींग जे रड़ियुनि ते पाड़े वारा पहुता त जवाबदार खेसि मारकुट करे फ़रार थी विया। हुन चयो त एनसी खोड़ा थाणे ते दाख़िल कराई आहे। DIG सखर SSP खैरपुर वाक़े जो नोटिस वठे ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कराए पुठ सां ॾाढाई जी कोशिश कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। होॾां खोड़ा पुलिस जो चवणु आहे त एनसी दाख़िल कई आहे। वधीक जांच जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।